अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त सिंध पुलिस ऐं अवाम खे हिकिड़ो पैगाम ॾियणु चाहियूं था। SP सऊद मंगसी जेको ॼाणायो आहे त मां शिकारपुर ज़िले में धाड़ेलनि सां मुक़ाबिलो कयो आहे, जंहिंमें मुंहिंजा ऑफिसर शहीद थी विया आहिनि। इहा इन जी सरासर ग़लति ॻाल्हि आहे, ग़लति बयानबाज़ी करे पियो। असुल में मक़सदु इहो हो त जंहिं महिल इन रेड कई आहे, उहो बि हिकिड़ो नाहक बेबुनियाद जंहिं जॻह ते उन रेड कई हुई, 7-8 चैना हुयूं, जंहिं मां उन्हनि पंहिंजो जेको आहे रॉकेट लॉन्चर फायर कयो। पंहिंजो ई गोलो ॿी चैन में अची लॻो आहे। पंहिंजो ई रॉकेट लॉन्चर जेको आहे ॿी चैन में लॻो, जंहिंमें 3 जेके आहिनि पुलिस एहलकार शहीद थिया आहिनि ऐं ज़ख़्मी बि थिया आहिनि। इहो इन्हनि जो पंहिंजो ई गोलो फायर थियल जेको पंहिंजी चैन में लॻो आहे। कंहिं बि माण्हू, कंहिं बि धाड़ेल, को बि चैन खे नुक़सानु न ॾिनो आहे। इन्हनि जो जेको बि नुक़सानु थियो आहे पंहिंजो ई पंहिंजे हथों थियो आहे। ऐं उन खां पोइ तव्हां सोशल मीडिया ते हिकिड़ो वीडियो वायरल थियो हो, जेको अयूब बिरोही जे पुटु ॼाणायो वियो त उहो उन्हनि सां गॾु आहे। उहो हिकिड़ो धाड़ेल जो पुटु हुयो जेको पुलिस सां गॾु हुयो। उहो हाणे पुलिस जो किरदारु ॾिसो त हिकिड़ो धाड़ेल वठी अची पाण सां गॾु चैन में विहाए अची जेको आहे सो रेड में विड़ाए पियो। असांजो चवण जो मक़सदु इहो आहे त पुलिस खे जेको बि नुक़सानु पहुतो आहे उहो पुलिस खे पंहिंजे हथों पहुतो आहे। जेके उन्हनि ॿियारी पाण सां गॾु कया, जेके उन्हनि गोला फायर कया, उहे ई अची चैन में लॻा आहिनि, उन्हनि ई नुक़सानु ॾिनो आहे। जॾहिं फायर थियो, गोलो फाटो, उन खां पोइ जेके ॿियूं चैना हुयूं उहे कढी विया। उहा जेकी चैन हुई उहा उते छॾे आहे। असांखे ख़बर पई चैन बीठी आहे। उते चैन ते जॾहिं वियासीं त उते माण्हू ज़ख़्मी बि हुया ऐं के 3 जेके आहे पुलिस एहलकार उहे शहीद थी चुका। उन खां पोइ असांखे ऑफिसरनि जा नंबर हुया, उन्हनि सां राब्तो कयोसीं त बाबा हे माण्हू हिते पिया आहिनि, गाॾी बीठी आहे, इहा पंहिंजी कराए वञो, हे त नुक़सानु तव्हां पंहिंजो पाण खे ॾिनो आहे। जंहिंमें पोइ वरी मोटी यार जेके गाॾी बि काया आहिनि ऐं लाश बि ऐं ज़ख़्मी माण्हू खणाया आहिनि। पर जेकॾहिं असां पुलिस खे नुक़सानु ॾियणु चाहियूं आहे त गाॾी बि साड़े सघूं पिया ऐं जेको आहे सो ज़ख़्मी जेके आहे उहे बि मारे सघूं पिया। पर अहिड़ी का बि ॻाल्हि असां ग़लति कोन कई आहे। ऐं जेकी रेड थी उहा बि उनजी बेबुनियाद हिकिड़ो ग़लति तरीक़े सां कंहिंजे चवण ते थी हुई। असां इहो ई चवणु चाहियूं था त हिकिड़ी कंहिंसां नाजाइज़ी न थिए। ऐं तव्हां पाण वीडियो में ॾिसो था, जेको हिकिड़ो वीडियो वायरल थियो जेको पुलिस सां फायर हली रहिया हुआ, त उन्हनि में 12 बोर बंदूक आहे, SMG आहे ऐं G3 आहे। को बि रॉकेट लॉन्चर, को बि अहिड़ो जदीद असलो हुयो जेको पुलिस खे चैन खे नुक़सानु ॾिए। कुझु बि कोन हो, का ॻाल्हि कोन्हे, सिर्फ़ु इहो पुलिस जो पंहिंजो नुक़सानु पाण कयो अथसि, ॿियो कंहिं बि माण्हू कंहिं धाड़ेल न कयो आहे। दोस्तो, अर्ज़ु असांजो इहो ई आहे त पुलिस जी कारकर्दगी तव्हां ॾिसो था पिया, क़ौमनि में झेड़ा झगड़ा जेके ई आहिनि सॼा आहिनि पुलिस कराया आहिनि। कंहिंखां 5 रुपया वठी जेकी भर चढ़ियल आहे त उन्हनि खां पैसा वठी उन्हनि जी मदद करनि था। हे जेके झेड़ा कराया आहिनि सॼा आहिनि सिंध पुलिस कराया आहिनि, ॿिए कहीं बि न कराया आहिनि, न इन में कहीं जो मौजू बि न आहे। हे छड़ो कारकर्दगी, छड़ो रुॻो पुलिस असांजी सिंध जी आहे। उन जी आहे ॾिसो, तव्हां पाण ॾिसी सघो था सोशल मीडिया ते जेको बिरोही जो वीडियो साम्हूं आयो आहे त ॾोयारनि वटि हथियार न आहे, माना उन धाड़ेल वटि हथियार आहे, उहो मदद उन्हनि जी करे थो। माना साण हिकिड़नि खे मारणु चाहिनि था, ॿिया धाड़ेल गॾु उन्हनि सां घुमाइणु चाहिनि था। बाक़ी हे तकरार वधाईंदा, ईअं ई सिंध पुलिस माना तकरार वधाए थी पई। बिरोही ठीकु आहे, इलाइक़े जो आहे, गजा पियाऊं रखोला ते उन खे बि माफ़ु न कंदासीं। हे रुॻो पंहिंजो ई पाण नुक़सानु कयो अथनि। माना चैनाऊं घणियूं जंहिंमें हुननि गोला हया, माना पंहिंजनि चैननि खे पाण हया आहिनि। ॿियो असां वटि हथियार अहिड़ो कान्हे को जे असुल में अर्ज़ु असांजो इहो ई आहे त पुलिस जा कारनामा तव्हांखे मालूम हुअनि त कहिड़े तरीक़े पुलिस कारनामा करे थी पई। छो जो असांजो त झेड़ो अवामी झेड़ो आहे, असांजो क़ौमनि सां आहे तकरार। असांखे त इहा मालूमात न हुई त छाजी पुलिस आहे, केरु आहिनि केरु न आहिनि, कहिड़ी वजह खां अचे थी पई।
अर्ज़ो इहो आहे त बिरोही जेके आहिनि साबूत हाणे तव्हां वटि आहे, तव्हां निशान पर ॾिठा आहिनि, इन्हनि खे बि माफ़ु न कंदासीं इंशा ताला। इहे पाण ख़ुदि ॾोयारी आहिनि जेके पुलिस जा कारनामा आहिनि, हिकिड़ा धाड़ेल खणी गाॾियुनि में विहाए चैननि में माना धाड़ेलनि सां विढ़नि था पिया। हाणे इंसाफ़ त हुकूमत वटि इहो ई आहे न, मज़लूम वीचारा ग़रीब मज़लूम वठी पैसे जे ख़ातिरे रुश्वत ख़ातिरे उन ग़रीबनि खे मारनि था पिया। कहिड़ी बि जाइ ते वञनि था, चई हिते असां माना मुक़ाबिलो थी पियो पुलिस सां, हिन जाइ ते असां मारे विधासीं, हिन जाइ ते हे कईसीं। असांजी सिंध सरकार काॾे आहिनि, DIG IG काॾे आहिनि, उहे बि उन्हनि सां ई असां ईअं मक़सदु असांजो इहो ई आहे त माना उहे ई ॿधल आहिनि उन्हनि सां। जे उन्हनि ते एक्शन नथा खणनि, असांजा वज़ीर नथा खणनि, असेंबली वारा काॾे आहिनि, छो नथा ग़रीबनि जी आह ॿुधनि पिया। बाक़ी जे पुलिस वारो हिकिड़ो मरी थो वञे, चई शहीद आहे फलाणी जाइ ते शहीद थी पियो आहे। असुल में इहो असां कारकर्दी पुलिस जी आहे, तव्हांजे आमो साम्हूं आहे। बिरोही जेको इस्तेमालु रॉकेट लॉन्चर करे थो पियो, उन्हनि पंहिंजो ई संदगी अथनि, माना पंहिंजो ई नुक़सानु अथनि ॻोल्हे। ॿियो असांखे कान्हे, तव्हां सोशल मीडिया ते ॾिठो आहे त असांखे हथियार कहिड़ा कहिड़ा आहिनि। जे असांखे हुजे हा त बिल्कुलु तव्हांजे साम्हूं सोशल मीडिया जे आम्हूं साम्हूं अची वञनि।